अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल अमीनुल करीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान नबिय्यिना मुख़बिरन व आमिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद साहिबिल वजहिल अनवर वल जबीनिल अज़हर सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। वमन तकुम बिरसूलिल्लाहि नुसरतुहु इन तल्क़हुल उसद फी आजामिहा तजमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सभी दोस्त गद्दी करे बुलंद आवाज़ सां ऐं मोहब्बत सां हज़रत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह अक़दस में हदीए दुरूद व सलाम अर्ज़ करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाबा जी के दोस्त जलसे में बैठा हो वो हथ तो मथे करे माशाअल्लाह। सभी दोस्त जलसे में आए पक्की ॻाल्हि आहे। वो भला मां त सभिनी खे सलाद पढ़ण जी गुज़ारिश कई चंद दोस्तनि सलाद पढ़ी ऐं ॿिया माठ रहिया ईअं छो? मुंहिंजा सोना असीं अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे रखण वारा खुश नसीब मुसलमान आहियूं। ये आए ना बाबा किन पंहिंजे सुञाणप जी निशानी कंध ते बिस्तरो खाण बणाई आहे। किन पंहिंजे सुञाणप जी निशानी हथ में बदनो तओ लोटो खणण बणाई आहे।
किन पंहिंजे सुञाणप जी निशानी पाण खे कुटिणो ऐं सटणो बणायो आहे पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान आहिनि अहले सुन्नत ते उन्हनि जे सुञाणप जी निशानी दुनिया में भी क़ब्र में भी क़यामत में भी बिनी जहाननि में सुञाणप जी निशानी आहे मदीने वारे मीर जो दुरूद शरीफ जो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़नि त 10 रहमतूं नाज़िल थियनि 10 गुनाह माफ़ थियनि 10 अल्लाह जे बारगाह में उन्हीअ बहाने जा दरजात बुलंद थी एड़ी सोनी निशानी वारी जमायत एड़े सोने निशानी वारो अकीदो आ तंहिंजे करे कोई भी दोस्त सलात का माठ न रहे सब पहले दोस्त का आखिरी दोस्त ताईं गची करे बुलंद आवाज ऐं मोहब्बत सां सलात शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह काबिले सद एहतराम बुजुर्गो ऐं दोस्तों अल्हम्दुलिल्लाह वल मिन्ना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा लातादाद एहसान जो मौलाए करीम मूंखे ऐं अवां सभिनी बलारन खे हिन बाबरकत मस्जिद शरीफ में हिन बाबरकत प्रोग्राम में शरीक थियण जी सआदत नसीब फरमाई आहे अल्लाह ताला मुंहिंजी ऐं अवां सभिनी दोस्तनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल व मक़बूल फरमाए ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन मस्जिद शरीफ जी जमायत सगोरी ऐं जिन दोस्तनि ही प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे पंहिंजे मस्जिद शरीफ जे पेश इमाम मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना अली हैदर साहब दामत बरकातुहुल आलिया जे सरपरस्तीअ में अॻवाणीअ में अल्लाह ताला उन्हनि दोस्तनि जी ख़िदमत पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल व मक़बूल फरमाए ऐं जंहिं मरहूम गुलाम शबीर जे ईसाल सवाब जे लाइ ही प्रोग्राम मुनाक़िद थियो आहे अल्लाह ताला उन ते रहमतूं फरमाए उन जे दरजात खे बुलंद फरमाए ऐं हीअ मस्जिद शरीफ जेका अहले मोहल्ला ऐं सैलानी वारनि जे ताउन सां तामीर थी रही आहे अल्लाह ताला उन्हनि सभिनी जे ख़ैर खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं रब्बुल इज़्ज़त सभिनी खे ॿिन्ही जहाननि जूं नेमतूं नसीब फरमाए अल्हम्दुलिल्लाह अवां जे साम्हूं काफ़ी तादाद में उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम कुर्रा हज़रात तशरीफ़ फरमान बिलख़ुसूस मोहतरम जनाब हज़रत मौलाना साईं कारी गुलाम मोहम्मद साहब असांजा मोहतरम दोस्त रफ़ीक़ सफ़र मोहतरम साईं मौलाना अरबाब अली साहिब ऐं अवां जे दादूअ जी ॼातल सुञातल शख़्सियत मुजाहिद अहले सुन्नत हज़रत क़िबला साईं सैयद खुर्शीद अली शाह साहब रज़वी दामत बरकातुहुल आलिया ऐं ॿिया बि जेके दोस्त वेठा आहिनि अल्लाह इन्हनि जो सायो असां सभिनी जे मथां तादेर क़ाइम फरमाए ऐं रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे पंहिंजे उलमा जी मोहब्बत अता फरमाए ऐं उन्हनि जे बयान कयल फरमूदात जे मथां रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ान मोहतरम मुहर्रम शरीफ जो महीनो हलंदड़ आहे ऐं हिन माह मुबारक में जेकी आम तरीन वाक़ियात पेश आया आहिनि उन्हनि दुनिया में पेश ईंदड़ वाक़ियात में सभ खां वधीक अहम तरीन जेको वाक़ियो आहे उहो 10 मुहर्रमुल हराम सन 61 हिजरी ते हज़रत सैयदना इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी पंहिंजे रुफ़का पंहिंजे साथियुनि पंहिंजे घर जे भातियुनि पंहिंजे भाउरनि पंहिंजे भाइटनि पंहिंजे भाणेजनि समेत अल्लाह जी राह में अल्लाह जे दीन जे वास्ते शहादत जो ताज पाइण आहे जन पंहिंजे जान मुबारक जी कुर्बानी ॾेई करे ऐं अल्लाह जे दीन खे बुलंद फरमाए छॾियो ऐं कंहिं बुज़ुर्ग चयो हो त क़त्ले हुसैन असल में मर्गे यजीद है इस्लाम जिंदा होता है
हर करबला के बाद कहते इमाम हुसैन जो मैदानी करबला में कत्ल थियण या इमाम हुसैन जी फनायत नहीं, यो इमाम हुसैन जो खत्म थियण नहीं, बल्कि शहादत इमाम हुसैन के मिली, कत्ल इमाम हुसैन थिया, पर इहो इमाम साहिब जो कत्ल थियण इहो यजीद यजीदियत ऐं यजीद जे यारन जो मौत है। छो तो इस्लाम जिंदा होता है। हर करबला के बाद करबला इस्लाम के इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला ने जे रत मुबारक जे जरिए सां जिंदगी अता फरमाए छड़ी आहे। वो उन जे करे मुसलमान जी दिल में फितरी तौर ते, फितरी गैर फितरी न, फितरी तौर ते अल्लाह जे महबूब जे बच्चन जी मुसलमान जे दिल में मोहब्बत फितरी आई। फितरी उन मोहब्बत के चइबो आहे जेका इंसान जे अंदर में पंहिंजो पाण पैदा थी। उन मोहब्बत जे पैदा करण जे लाइ कहीं बे जे मेहनत ऐं चवण जी जरूरत न हुजे, बल्कि मुसलमान जी दिल उन सां मोहब्बत करण जे लाइ पाण तैयार हुजे। मुंहिंजा सोना मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत तार सां, करीम आका जे बच्चन सां, महबूब जी आल सां मुसलमान जी जेका मोहब्बत आहे उहा फितरी मोहब्बत आहे। ऐं जेका आयत सबूरी मूं पढ़ी उन्हीअ में बि ईमान वारनि खां उन्हीअ मोहब्बत जी घुर कई वई आहे। अल्लाह से फरमायो कुल ला असअलुकुम अलैहि अजरा, ऐ मुंहिंजा महबूब अवां पंहिंजे उम्मत खे फरमायो ला असअलुकुम अलैहि अजरा, अवां खे जेको कुझु मिलियो आहे दुनिया जूं नेमतूं या आख़िरत जूं नेमतूं, जेको कुझु अवां खे मिलियो आहे इहो सभु तव्हां खे मुंहिंजे सदके में मिलियो आहे। मुंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां खे ॾिनो आहे। ला असअलुकुम अलैहि अजरा, इन्हीअ जे बदिरां मूंखे अवां खां कंहिं बि बदिले जी ज़रूरत कोन्हे का। न सोने जी ज़रूरत आहे, न चांदीअ जी ज़रूरत आहे, न दौलत जी ज़रूरत आहे, न बादशाहीअ जी ज़रूरत आहे। बसि हिकिड़ी शइ जी अवां खां घुर आहे त इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, अवां इन दुनियावी उखरवी पैगामे रिसालत जे बदले में मां मोहम्मद करीम जी हिकिड़ी ॻाल्हि मञो जेका अल्लाह पाण पंहिंजे महबूब खे फरमायो इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, अवां मुंहिंजे क़रीबनि सां मोहब्बत करियो। अवां मुंहिंजे क़रीबनि सां मोहब्बत करियो, क़ुरबा सां मोहब्बत करियो। इन्हीअ क़ुरबा जी मोहब्बत में मुझे करीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम भी दाखिल आहिनि, ऐं इन क़ुरबा जी मोहब्बत में मुझे करीम नबी जा अहले बैत अतहार भी दाखिल आहिनि। ॿिन्ही जी मोहब्बत उन जो हिकिड़ो जेको दलील आहे उहो इहो आहे त ही कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, इहा सूरह मुबारका, इहा आयत मुबारका सूरह शूरा जी आयत आहे। ये न कबला ऐं सूरह शूरा जेका आहे न इहा मक्की सूरत आहे। ये सूरह शूरा इहा मक्की सूरत आहे, इहा मक्के पाक में नाज़िल थी आहे। ही आयत करीमा में मक्की आहे। ऐं मौला अली ऐं सैयदा फातिमा साइण जी शादी मदीने तैयबा में थी आहे। हसनैन करीमैन जी विलादत बासआदत मदीने तैयबा में थी आहे। हीअ आयत करीमा हसनैन करीमन जे विलादत बासआदत खां अव्वल नाज़िल थियल आहे। मौला अली ऐं सैयदा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हुम जे शादीअ खां अव्वल जी इहा आयत नाज़िल थिया। इन करे इन आयत में जॾहिं मक्के पाक में नाज़िल थी, जेके मुझे करीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम अलैहिम रिज़वान हुआ, जिन जे मथां अहले मक्का जुल्म और सितम करे रहा हुआ, जिनके अहले मक्का कत्तर वारिय के मथा सुमारे रहा हा, जिनके अहले मक्का बाहि के कांडे के मथा सुमारे रहा हा, जिनके वजूद के अहले मक्का तलवारुन ऐं नेज़न जा घाव
वॾे करे ज़ख्मी करे रहिया हुआ जिनखे अहले मक्का क़ुरान जे पढ़ण जे सज़ा में उन्हनि खे कोड़ा दुर्रा हणी उन्हनि जे वजूदनि खे ज़ख्मी करे रहिया हुआ अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे फरमायो मुंहिंजा महबूब इन्हनि सभिनी माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झायो त अव्हां इन मुंहिंजे ग़ुलामनि सां मुहबत करियो जेके मुंहिंजा कुरबा जेके तकलीफ़ूं दीन जे वास्ते बर्दाश्त कनि था पिया अव्हां इन्हनि मुंहिंजे कुरबा सां मुहबत करियो जेके भी मक्के पाक में मुझे करीम नबी जा कुरबा हुआ साहबा हुआ उन्हनि सभिनी सां मुहब्बत जो इन आयत करीमा हुकुम ॾिनो ऐं मदीने तैयबा में असीं अहले सुन्नत जे अक़ीदे रखण वारा वॾे भाग वारा आहियूं असांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इहो एहसान आहे जो मालिक करीम असांखे बैलेंस वारो अक़ीदो बैलेंस वारो ईमान नसीब कयो आहे न असां वटि इफ़रात आहे न असां वटि तफ़रीत आहे न असां वटि हद खां घटाइणो आहे न असां वटि हद खां वधाइणो आहे असीं जेको क़ुरान ऐं हदीस जो मेयार आहे असीं उन ते क़ाइम रहण वारा आहियूं मुंहिंजा अदा इन आयत करीमा सहाबा किराम अलैहिम रिदवान जी घुर कई अहले ईमान खां त इन्हनि सां तव्हां मुहबत करियो ऐं क़ुरान जी घुर इहा थी मुंहिंजे करीम आका मुंहिंजे बा अख्तियार नबी जॾहिं मदीने तैयबा में हसनैन करीमैन जी विलादत बा शहादत थी आहे हिकिड़े ॾींहुं अल्लाह जा महबूब तशरीफ़ फरमान मुंहिंजे करीम नबी जो सौत हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा उहे फरमाइनि था त मूं हुज़ूर जी बारगाह अक़दस में अर्ज़ कयो सोहणा साईं कुल ला असअलुकुम अलैहि अजरा इल्ला अल मवद्दत फिल क़ुरबा ऐ महबूब अवां पंहिंजे उम्मत खे फरमायो अवां खां इन ते कोई अथो नथो वठां सवाइ अवां जे क़ुरबा जी मुहबत जे सोहणा उहे अवां जा कहिड़ा क़ुरबा आहिनि जिन जी मुहबत हिन आयत जे ज़रिए सां घुर कई वई जिन जी मुहबत हिन आयत जे ज़रिए सां उम्मत खां तक़ाज़ा कई वई उम्मत ते लाज़िम कई वई मुंहिंजे करीम आका फरमायो ऐ अब्दुल्ला उहे जिन जी मुहबत हिन आयत में घुर कई वई पाण फरमाईंदा अब्दुल्ला उहो अली आहे उहा फातिमा आहे उहो हसन आहे उहो हुसैन आहे इन्हनि जी मुहबत मुंहिंजे उम्मत जे मथां वाजिब आहे सुभान अल्लाह त असीं क़ुरान जी जेका घुर उनखे बि मञूं ऐं जिन खे मदीने वारे मीर फरमाए त हिननि जी घुर उन्हनि खे बि मञूं हिकिड़ा माण्हू फाथा पिया आहिनि इन्हीअ में हिकिड़ा चवनि था त इहा बाबा मक्की आयत आहे साहबा खां सवाइ ॿियो कोई आयत में दाख़िली कोन्हे बसि साहबा जी मुहबत आहे तव्हां ज़ोरी अहल बैत खे दाख़िल कयो था पिया हिकिड़ा त वरी अञा 4 आङुर अॻिते वधी क़ुरान जी तारीफ़ में कि हा इहा सूरत मक्की आहे पर इहा आयत मक्की कोन्हे का इन्हीअ खे बाद में ज़ोरीअ इन्हीअ सूरत में लिखियो वियो मक्की सूरत में लिखियो वियो उहे वरी उन्हनि खां बि 4 आङुर अॻिते कि इन्हनि मां मुराद सिर्फ़ हज़रत मौला अली हज़रत सैयदा साइन हसनैन करीमैन आहिनि इन्हनि खां सवाइ ॿियो कोई बि कोन्हे को इहे ॿई हरू भरू जे इंतहा जे वञी दर्जे ते बीठा आहिनि अल्लाह अहले सुन्नत खे सुहिणो अक़ीदो ॾिनो जेके चवनि था त मुंहिंजे करीम नबी जा सहाबा उन्हनि जी मुहबत में उम्मत ते वाजिब आहे मुंहिंजे करीम नबी जा अहले बैत अतहार उन्हनि जी मुहबत में उम्मत ते वाजिब आहे ऐं इहो ई मुंहिंजे आका हुसैन जो पैगाम आहे मुंहिंजा सोना मुझे सोने हुसैन जो फरमान मुबारक है जेको हजरत अल्लामा यूसुफ निभानी रहमतुल्लाह तआला अलैह ऐं बिन मुहद्दिसन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त मुझे सोने हुसैन फरमायो पाण फरमायो त लिकुल्लि शैइन असास लिकुल्लि शैइन असास हर शइ जो बुनियाद हूंदो आहे हर शइ जो बुनियाद हूंदो आहे न बाबा बुनियाद जे का शइ न हूंदी आहे हीअ असां मस्जिद शरीफ़ मां तामीर करायो था त हिन में पहिरियों जेको आहे सो बुनियाद ते तवजो ॾिनो वियो त हिन जो बुनियाद मज़बूत हुजे जेतिरो बुनियाद मज़बूत हूंदो ओतिरी इमारत मज़बूत हूंदी वण
उन जो जेतिरो ज़मीन में बुनियाद मज़बूत हूंदो हेठि हूंदो ओतिरो वण हवा ऐं तूफ़ान खे बर्दाश्त करे सघंदो। जेकॾहिं कंहिं वण जी पाड़ मज़बूत न हूंदी बुनियाद मज़बूत न हूंदो त उन वण खे हवा फौरन किराए छॾींदी। जंहिंजी पाड़ जंहिंजो बुनियाद मज़बूत हूंदो उहो वण तूफ़ाननि में बि पइजी वेंदो आहे। मुंहिंजे आका मुंहिंजे मौला मुंहिंजे इमाम हुसैन फरमायो त हर शइ जो बुनियाद हूंदो आहे, बिना बुनियाद जे का बि शइ कोन्हे का। ऐं फरमायूं त वलिल इस्लाम असासुन, ऐं इस्लाम जो भी बुनियाद आहे। इस्लाम जो भी बुनियाद आहे, बिना बुनियाद जे इस्लाम बि न आहे। इस्लाम जो भी बुनियाद आहे। अर्ज़ कयो सोना इस्लाम जो बुनियाद छा आहे? मुझे सोने ऐं किन किताबनि लिखियो आहे त इमाम हसन जो फरमान आहे, किन जो त इमाम हुसैन। बाबा असीं सुन्नी आहियूं, असीं हुसैनी बि आहियूं त हसनी बि आहियूं। असीं हुसैनी बि आहियूं, असीं हसनी बि आहियूं, ऐं अल्हम्दुलिल्लाह असीं सच्चा पक्का हैदरी बि आहियूं। सच्चा पक्का, कच्चा न। हुसैनी भी पक्का, हसनी भी पक्का, हैदरी भी पक्का। उन जो सबूत उहो आहे त जेके कच्चा हुया जिन जी मोहब्बत चोले मटाइण वारी हुई उन्हनि जी मोहब्बत ख़तम थी। जिन जी मोहब्बत पाणीअ वारी हुई उन्हनि जी मोहब्बत ख़तम थी। जिन जी मोहब्बत मानीअ वारी हुई उन्हनि जी मोहब्बत पूरी थी वई। ऐं जिन जी मोहब्बत दिल वारी आहे इहे ॼमण खां वठी मरण ताईं हुसैन जे इश्क में मुब्तला आहे। आहे न चोले मटण वारा बि आशिक नज़र आयो नी। हाँ बा 11 महीना 20 ॾींहं अच्छा, वरी पहिरीं मुहर्रम थिए त वरी कारा। चई साईं हुसैन जी मोहब्बत आहे। ए बेवकूफ़, हुसैन जी मोहब्बत कारो कंदी आहे छा? तूं हुसैन जी मोहब्बत खे सुञातो ई कोन्हे त हुसैन जी मोहब्बत आहे छा? ओ मुंहिंजा बाबा, हुसैन जी मोहब्बत कपड़नि मटण जो नालो कोन्हे को। हुसैन जी मोहब्बत लिबास मटण जो नालो कोन्हे को। हुसैन जी मोहब्बत ही जेका गुनाहनि सां कारी दिल आहे न, जॾहिं हुसैन जी मोहब्बत अचई त तूं अछे मां कारो न थी। हुसैन जी मोहब्बत तुंहिंजे गुनाहनि सां कारी दिल खे अछो बणाए छॾींदी आहे। तूं हुसैन जी मोहब्बत खे लटन वटण जो नालो थो चए। तूं एॾी वॾी करबला जे वाक़े खे तूं कपड़नि ताईं महदूद थो करीं। तूं एॾे वॾे कहर ऐं ज़ुल्म खे पाणीअ ताईं ऐं मानीअ ताईं महदूद थो करीं। न, इन जी तक़ाज़ा ई आहे जेका अहले सुन्नत पूरी थी करे त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन सुभान अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ओ मुंहिंजा सोना, जे सुन्नत पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं, जे फर्ज़ पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं, जे वाजिब पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं, जे जुम्मो पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं, जे ईद पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं, जे सुबुह पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं, जे राति पढ़ंदासीं बि दुरूद पढ़ंदासीं। ओ मुंहिंजा सुन्नी भाउ, तूं कपड़नि मटण वारो हुसैन जो आशिक न आहे। तूं सुबुह शाम जॾहिं दुरूद पढ़ंदे त रब जो कसम आहे, जॾहिं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद चवंदासीं त आलि मुहम्मद चवण वक़्तु हसन ऐं हुसैन ऐं उन जे बचनि ऐं मुंहिंजे करीम नबी जे अहले बैत खां सवाइ ॿियो केरु असांजे दिमाग़ में ईंदो? असां को हुसैन कीअं विसरंदा? असीं को मौसमी मोहब्बत वारा थोड़ा ई आहियूं त इंतज़ार करियूं त मुहर्रम जो महीनो अचे त मां हुसैन जो आशिक बणिजी दुनिया खे ॾेखारियां। न, तो हुसैन जे मोहब्बत जो क़दुरु कर। हुसैन जी मोहब्बत मामूली शइ कोन्हे का। हुसैन जी मोहब्बत जो ख़बर त बदिलो छा थो मिले पियो। हुसैन जी मोहब्बत जी मोट छा आहे? मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हसनैन करीमैन मुंहिंजे महबूब जे झोली मुबारक में वेठा आहिनि। ॿिन्ही शहज़ादनि जे लाइ बि आहे
हिकिड़ी हदीस पाक मौला हुसैन जे लाइ ॿिन्ही जे लाइ सिर्फ़ इमाम हुसैन साईं जे लाइ बि आहे ऐं ॿिन्ही शहज़ादनि जे लाइ बि आहे। ऐं असीं त बाबा मां जीअं अर्ज़ु कयोमांव त असीं हुसैनी बि आहियूं, असीं हसनी बि आहियूं। हाँ, इन करे असीं हिकिड़े पासे झुकण वारा कोन्हियूं। इन जे करे सुन्नी हसनी बि आहे, हुसैनी बि आहे ऐं उनजो ऐलान आहे त मां हसनी आहियां, जंहिंजी इमाम हसन सां दोस्ती आहे, जंहिंसां इमाम हसन जो ठाव आहे, उन सां क़यामत ताईं सुन्नीअ जो ठाव आहे। ऐं जंहिंसां हुसैन जी जंग आहे, जंहिंसां हुसैन जो झेड़ो आहे, क़यामत ताईं सुन्नीअ जो उन सां झेड़ो आहे। जैसा हसन ठयो उन सां न विढ़ंदासीं, जैसा हुसैन विढ़ियो उन सां न ठहंदासीं। इहो असांजो अक़ीदो आहे त जैसा हसन ठयो उन सां न विढ़ंदासीं, जैसा हुसैन विढ़ियो उन सां न ठहंदासीं। उन सां क़यामत ताईं जंग आहे। यज़ीद जा यार अहले सुन्नत वटि क़यामत ताईं लानती आहे, मलऊन आहे। कंहिं बि सुन्नीअ जे सीने में अल्हम्दुलिल्लाह को बदबख्त अहले सुन्नत में पैदा न थियो आहे जंहिं यज़ीद जी का दिल में मोहब्बत रखी हुजे, हिमायत कई हुजे। पर जेकॾहिं कंहिंखे खुटीअ खयो आहे, कंहिं लानत जो तोक पाइण जी गिचीअ में कोशिश कई आहे, त सुन्ननि उनखे थुकनि ऐं भुजनि में ई ख़तम करे छॾियो। असीं निपण कोन ॾींदा आहियूं। कॾहिं बि दुश्मनी अहले बैत अहले सुन्नत जे अंदरि पैदा न थी सघंदी, कॾहिं बि गुस्ताखी अहले बैत अहले सुन्नत जे अंदरि पैदा न थी सघंदी। बाक़ी जेके रड़ियूं कनि था न, इन खां पुछो त तव्हां यज़ीद जा वॾा यार हो। मूं वटि हाणे बि रोज़तुल काफ़ी मुंहिंजे गाॾीअ में पियो आहे, मां जेको दोस्त ॾिसे ॾेखारियांसि, उन लिखियो आहे पंहिंजे किताबनि में, रोज़तुल काफ़ी उहो किताब अथनि जंहिंजे लाइ चवंदा आहिनि इमाम महदी ते मोहर हणी आहे, उन जी तस्दीक थियल आहे किताबुल काफ़ी जे अंदरि। उन जे अंदरि लिखियो अथऊं नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन यज़ीद जे हथ ते बैयत कई। ऐं हो काराणो अच्छा उहे त सिधा सवां उन्हनि जा चङा भला हाणे बि यज़ीद जी हिमायत में ॻाल्हाईंदा था वतन, के ज़ाहिर के लिकियल। पर अल्हम्दुलिल्लाह असीं चवंदा त यज़ीद बि मलऊन, यज़ीद जा यार बि मलऊन, यज़ीद बि लानती, यज़ीद जा यार बि लानती। ऐं उन्हनि खां वॾो लानती उहो जेको वरी असांखे चए त ही यज़ीद आहे, उहो यज़ीद खां बि वॾो लानती आहे, उहो यज़ीद खां वॾो कज़्ज़ाब। मूं अर्ज़ु कयो त हुसैन जे मोहब्बत जी मोट छा आहे, बदिलो छा आहे। मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झोली मुबारक ॿई शहज़ादा तशरीफ़ फरमाए। सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब दुआ जा हथ खणनि था, अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा, अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा। ओ मुंहिंजा करीम रब, मां पंहिंजनि ॿिन्ही बचनि हसन ऐं हुसैन सां मोहब्बत करियां। सुभान अल्लाह। मां पंहिंजे हिननि ॿिन्ही बचनि हसन ऐं हुसैन सां मोहब्बत थो करियां। फ़अहिब्बुहुमा, ओ मुंहिंजा मालिक साईं तूं बि इन्हनि सां मोहब्बत फरमा, तूं बि इन्हनि सां मोहब्बत फरमा। इन्हनि सां मुंहिंजा बोला मां बि मोहब्बत करियां थो, तूं बि इन्हनि सां मोहब्बत कर। वो फरमायो वमन युहिब्बुहुमा फ़अहिब्बुहु। ओ मुंहिंजा करीम रब, जेको क़यामत ताईं मुंहिंजे कलमे पढ़ण वारो उम्मती मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही बचनि हसन ऐं हुसैन सां मोहब्बत करे, मुंहिंजा मौला तूं बि उन्हीअ सां मोहब्बत फरमा। सम्झो हुसैन जी मोहब्बत जी मोट छा आहे। हुसैन जी मोहब्बत जी मोट आहे अल्लाह जी मोहब्बत। हुसैन जे मोहब्बत रखण वारे खे अल्लाह जी मोहब्बत मिलंदी आहे, हुसैन जी मोहब्बत रखण वारे खे रसूलुल्लाह जी मोहब्बत मिलंदी आहे। ओ मुंहिंजा अता हसन हुसैन जी मोहब्बत जो बदिलो तमामु वॾो आहे, तमामु वॾो आहे। जो जंहिंजे दिल में मुंहिंजे हसनैन करीमैन जी मोहब्बत आहे, जंहिंजे दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत आहे, कसम रब जो उन्हीअ सां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे।
उन सां अल्लाह में मोहब्बत फरमाईंदो हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि अर्ज़ करे छॾियो सुभान अल्लाह साईं क़िबला ख़ुर्शीद शाह जाॻो था न अल्लाह सां ख़ुशि रखंदो हसनैन जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत आहे हसनैन जी मोहब्बत रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे ईअं आहे न साईं मूंखां अव्हां जो नालो ज़हन खां लही वियो हा साईं राशिद हुसैन माशाअल्लाह साईं सां ॿ टे मुलाक़ात बाननि में थी वई असां पढ़नि जे लिस्ट में अल्लाह अकबर इन्हनि जी मोहब्बत रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे इन्हनि जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत आहे ईअं आहे न जंहिंखे मोहब्बत हूंदी आहे उनखे मार खाराइबी आहे मोहब्बत वारे खे मार खाराइबी आहे हा भा मार ॾियारबी आहे उटराइबो आहे न बचाइबो आहे यार था चवनि चई भाई मातम जे पाण खे पुट को सटको जे हुसैन जी मोहब्बत में हुसैन जी मोहब्बत में राजो कया ओ बाबा हुसैन जी मोहब्बत मार न खाराईंदी आहे तोखे हुसैन जी मोहब्बत जी कहिड़ी असां खां पुछ त तोखे ॿुधाए सुभान अल्लाह तूं असां सुन्ननि खां पुछ त हुसैन जी मोहब्बत छा आहे ओ भाऊ हुसैन जी मोहब्बत मार न खाराईंदी आहे हुसैन जी मोहब्बत दुनिया जी मार खां बि बचाईंदी हुसैन जी मोहब्बत क़बर जे मार खां बि बचाईंदी रब जो कसम आहे हुसैन जी मोहब्बत क़यामत जे मार खां बि बचाईंदी बेशक आहे अरे हुसैन जी मोहब्बत मार खाराए वाह वाह यो आहे कोन हुसैन जी मोहब्बत मार न खाराईंदी आहे हुसैन जी मोहब्बत मार खां बचाईंदी आहे हुसैन जी मोहब्बत दुनिया जे मार खां बि बचाईंदी हुसैन जी मोहब्बत क़बर जे मार खां बि बचाईंदी हुसैन जी मोहब्बत क़यामत जे मार खां बि बचाईंदी त जेको हुसैन जो हुसैन सां मोहब्बत कंदड़ आहे न उहो अल्लाह सां मोहब्बत कंदड़ आहे जेको हुसैन सां मोहब्बत कंदड़ आहे उहो रसूलुल्लाह सां मोहब्बत कंदड़ आहे ऐं जंहिंसां अल्लाह मोहब्बत करे अल्लाह कीअं पंहिंजे महबूब खे मार खाराए अल्लाह जो मदीने वारो मीर कीअं पंहिंजे प्यारे खे मार खाराईंदो नमो जा सोणा इहे ड्रामेबाज़ियूं छॾे ॾे हुसैन जो सचो आशिक़ थी सचो मुहिब थी रब जो कसम आहे जॾहिं हिन सीने में हुसैन जी मोहब्बत आयई न त तूं वेठो वेठो दादूअ में हूंदे तुंहिंजी निगाह अर्शे मुअल्ला ते पहुतल बेशक तोखे हुसैन जी मोहब्बत जो पतो न आहे हुसैन जी मोहब्बत वली बणाईंदी मुंहिंजी ॻाल्हि न आहे मुंहिंजे करीम नबी जो फरमान आहे तफ़सीर रूहुल बयान जे अंदरि अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे पाण इलाही हदीस इलाही डिघी लिखी अथऊं काफ़ी जुमला लिखिया अथऊं उन में हिकिड़ी ॻाल्हि अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह अलैह इहा बि लिखी आहे पाण फरमाइनि था त मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन जअलल्लाहु क़ब्रहु मज़ारन सुभान अल्लाह सुभान अल्लाह जअलल्लाहु क़ब्रहु मज़ारन मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन जअलल्लाहु क़ब्रहु मज़ारन पाण फरमायो त जेको मां मुहम्मद करीम जे आल जे मोहब्बत में मरंदो सुभान अल्लाह जेको मुंहिंजे आल जे मोहब्बत में मरंदो जअलल्लाहु क़ब्रहु मज़ारन पाण फरमायूं त अल्लाह उन्हीअ मुंहिंजे बच्चनि जे आशिक़ जी क़बर खे क़बर न रखंदो बल्कि रब उन्हीअ जी क़बर खे मज़ार बणाए छॾींदो सुभान अल्लाह अबा कलंदर शहबाद जी क़बर चवंदा आहियूं या मज़ार चवंदा भेटाई सरकार जी क़बर चवंदा आहियूं या मज़ार चवंदा सचल साईं जी क़बर चवंदा आहियूं या मज़ार चवंदा हज़रत मखदूम मोहम्मद जाफर भूबकानी रहमतुल्लाह अलैह जी क़बर चवंदा आहियूं या मज़ार चवंदा मज़ार चवंदा आहियूं मज़ार चइबो आहे उन्हीअ क़बर उन्हीअ जाइ खे जंहिंजी ज़ियारत करण माण्हू अचनि सुभान अल्लाह मज़ार चइबो आहे उनजी जंहिंजी ज़ियारत करण माण्हू अचनि मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजे आल जो जेको आशिक़ आहे जेको मुंहिंजे आल जो मुहिब आहे
मुझे करीम आका फरमायो त उन्हीं जे मरण खां पोइ कब्र न थींदी आहे, बल्कि उन्हीं जी कब्र जेका आहे सा उहा मज़ार बणिजी वेंदी आहे। अल्लाह उन जी कब्र खे मज़ार बणाए छॾींदो आहे। उन जी कब्र जे ज़ियारत करण जे लाइ हज़ारनि मीलनि खां माण्हू पंध करे ईंदा। सुभान अल्लाह। इहो मुंहिंजे महबूब जे बच्चनि जे मोहब्बत जो सिलो आहे। सुभान अल्लाह। ये ॾिसो न जेके बि अल्लाह जा वली जिन जूं कब्रुनि ते मज़ारूं बणियूं पयूं आहिनि, इहे सभु उहे हुया जंहिंजे सीननि में मुंहिंजे करीम आका जी बच्चनि जो सचो इश्क ऐं सची मोहब्बत हुई। सची मोहब्बत उन्हनि जे कब्रुनि खे अल्लाह मज़ार बणाए छॾियो। मूं अर्ज़ पे कयो त मुंहिंजे आका हुसैन फरमायो, हसन फरमायो, जंहिं बि फरमायो असांजे अखियुनि जो नूर, दिल जो सुरूर असांजो ईमान आहे। असांजो ईमान आहे। वाह वाह, मूंखे दिल जे सुरूर, अखियुनि जे नूर ते हुज़ूर जी हिकिड़ी हदीस पाक यादि पई, जेका मुंहिंजे आका हुसैन मैदान करबला में यज़ीद जे लश्कर जे साम्हूं पेश फरमाए। किताब मूं वटि मौजूद आहे, मुंहिंजे गाॾी में पियो। मां पंहिंजा हथियार गॾु खणी निकिरंदो आहियां। मुंहिंजी आदत आहे त सुभाणे मता को मुंहिंजे दोस्तनि खे चए त तव्हांजो मौलवी तकीर करे ॾियो, किताब ॾियो। किताब मुंहिंजी गाॾीअ में ईंदा आहिनि, भले दिलजाए सां को ॾिसी वठे। हाणे मुंहिंजो अलकामिल इब्न असीर पियो आहे, जंहिंखे ॾिसणो हुजे भली ॾिसो। हाणे बि घुराए गाॾीअ मां रखो त मां हिते साम्हूं अव्हांखे ॾेखारियां। मुंहिंजो आका हुसैन जॾहिं यज़ीद जे लश्कर जे साम्हूं आयो आहे, यज़ीद जे लश्कर जे जॾहिं साम्हूं आया आहिनि, मौला हुसैन हुननि जे साम्हूं ख़ुतबो इरशाद फरमायो आहे। असांजे किताबनि में लिखियो आहे, ॿियनि जे किताबनि में लिखियो आहे। मुंहिंजे सोने हुसैन खे फरमायो, यज़ीद जे लश्कर वारनि खे पाण फरमायो न त छा अव्हांखे इहा ॻाल्हि यादि आहे त मुंहिंजे नाना साईं मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे भाउ हसन जे लाइ, मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे भाउ हसन जे लाइ असांजे नाना साईं फरमायो त अंतुमा सय्यदा शबाब अहलिल जन्नत, त अव्हां ॿई हसन ऐं हुसैन अव्हां ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहियो। जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहियो। अंतुमा सय्यदा शबाब अहलिल जन्नत, अव्हां ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार हो। ओ दादूअ जा मुस्लमान, जेको मुंहिंजे सोने हुसैन ॿियो जुमिलो फरमायो आहे, उहो जुमिलो पंहिंजे दिल ते लिखी छॾिजां, दिल ते लिखी छॾिजां। दिल ते लिखियल हूंदी दुनिया में भी कमी ईंदी, क़ब्र में भी कमी ईंदी, क़यामत में भी कमी ईंदी। मुंहिंजे सोने हुसैन ॿियो जुमिलो फरमायो, पाण फरमायूं त अव्हांखे यादि आहे न त मुंहिंजे नाना से फरमायो त अंतुमा सय्यदा शबाब अहलिल जन्नत, हसन हुसैन अव्हां ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार हो। साईं क़िबला ख़ुर्शीद शाह ॿियो जुमिलो मुंहिंजे महबूब फरमायो, पाण इमाम हुसैन जेको मैदान करबला में ॿुधायो, पाण फरमायो त इन सां गॾु असांजे नाना साईं फरमायो हो त अंतुमा सय्यदा शबाब अहलिल जन्नत व कुर्रत ऐन अहले सुन्नत। ओ हसन हुसैन, अव्हां जन्नत जे नौजवाननि जा सरदार आयो ऐं अहले सुन्नत जे अखियुनि जो ठार। कंहिंजे अखियुनि जो ठार हो? अहले सुन्नत जे, कुर्रत ऐन अहले सुन्नत। पाण फरमायूं त अव्हां जन्नत जे नौजवाननि जा सरदार ऐं क़यामत ताईं अहले सुन्नत जे अखियुनि जो ठार। क़यामत ताईं अहले सुन्नत जी अखियुनि जो ठार आहियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह रब जो कसम आहे त अहले सुन्नत जी अखियुनि जो ठार हसनैन करीमैन जी ज़ात, अहले सुन्नत जे दिल जो करार हसनैन करीमैन जी ज़ात। ऐं ईअं ई वरी मुंहिंजे आका अली फरमाए, ईअं ई वरी मुंहिंजे मौला अली फरमाए। पाण फरमायो मौला अली साईं फरमायो, पाण फरमायो त इहो बि तफ़सीरुल बयान में लिखियो आहे ऐं हुननि यारनि जे किताबनि में लिखियो आहे। ॿिन्ही असांजे किताबनि में बि आहे, हुननि जे किताबनि में बि आहे, ॿिन्ही में आहे। पाण फरमायो मुंहिंजे आका अली फरमायो, पाण फरमायो त मम मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात अला सुन्नत वल जमात।
हे मुंहिंजा अकाली जो फरमान पाण मात अला हुब्बे आल मुहम्मदिन मात अला सुन्नत वल जमात फरमायो जेको आल मुहम्मद जी मोहब्बत में मुयो उन्हीअ जो मौत अहले सुन्नत व जमात ते थींदो ये मुझे सोने अली जो फरमान उन्हीअ जो मौत अहले सुन्नत व जमात ते थींदो अञा हिकिड़ी ॻाल्हि चवां थका त कोन हो मूंखे सुर वारी तकरीर कोन करणी आहे ॻाल्हि सिधी त मां तकरीर ईअं ई कंदो आहियां कोशिश कंदो आहियां त चार उहे ॻाल्हियूं अव्हां खे ॿुधायां जंहिंसां अव्हां जो अक़ीदो ठहे ऐं अव्हां जे दिलि खे ताक़त मिले हे मौजूद फितननि खां बचे ऐं उनखे मुहबत थिए त रब मूंखे जेको सुहिणो अहले सुन्नत वारो अक़ीदो ॾिनो आहे न इहो उहो अक़ीदो आहे जंहिंजे लाइ रब क़ुर में फरमायो त यौम तस्वद्दु वुजूह यौम तबयद्दु वुजूहुन व तस्वद्दु वुजूह क़यामत जे ॾींहुं कुझु मुंहं चमकंदड़ हूंदा कुझु मुंहं कारा हूंदा हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास मुझे करीम आका जो सौट जेके महबूबन कुरान करीम जो तफसीर पाण पढ़ायो पाण हुजूर जो शागिर्द डायरेक्ट तफसीर में साईं अर्ज कयो सोना अब्बास अल्लाह से फरमायो कुछ मुंह कयामत में चमकंदड़ हूंदा कुछ कारा हूंदा ये चमकंदड़ मुंह कंहिंजा हूंदा सुभान अल्लाह ये चमकंदड़ मुंह कंहिंजा हूंदा मुझे आका मुझे महबूब करीम जे शागिर्द मुझे मुझे सके सौट सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास ऐं महबूबन के ॾाढो प्यारो हुजूर कॾहिं कॾहिं हज़रत अब्बास हुजूर जे घर में अची रहंदो छो त संदन महबूबन जी हिकिड़ी घरवारी उहा हज़रत अब्बास साईं जी मासी हुई ऐं अब्बास आशिक़ हो मदीने वारे मीर जो वो इन नियत सां अची रहंदो हो त मां महबूबन जे रात जी इबादत ॾिसांदो हो तहज्जुद कीअं पढ़नि था कीअं उथनि था कीअं वुज़ू कनि था अल्लाह से खुश रखे कोठ में दो नहीं इसी आया से हां सितंबर में आए मिलाद शरीफ इंशाअल्लाह अल्लाह से खैर सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमायो पाण फरमायो त यौम तबयद्दु वुजूह जिन जा मुंह चमकंदड़ हूंदा अर्ज के सुना केड़ा मुंह हूंदा उहे कंहिंजा मुंह हूंदा पाण फरमायो हुम अहल सुन्नह व जमाअह हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमायो त क़यामत जे ॾींहुं चेहरा उन्हनि जा चमकंदड़ हूंदा जिन जो दुनिया में अक़ीदो अहले सुन्नत व जमाअत वारो हूंदो जिन जो अक़ीदो अहले सुन्नत जमाअत वारो हूंदो उन्हनि जा चेहरा चमकंदड़ हूंदा ओ मुंहिंजा सोना इहो ई अहले सुन्नत जो भाग मौला अली फरमायो जेको मुंहिंजे बच्चन जी मोहब्बत में मुयो उहो अहले सुन्नत ते मरंदो सुभान अल्लाह ऐं सोने अलीअ जो जेको घर अथव न सोने अली जो घर इहो सुन्नीअ जो घर आहे कंहिंजो घर आहे मौला अली जो घर सुन्नी जो घर आहे तव्हां चवंदो साईं इहो कीअं हर को दावा थो करे उहो थो चए असांजो घर आहे असीं चऊं था सुन्नीअ जो घर आहे ॿिए हंधि दलील वठण जी ज़रूरत ई कोन्हे न असीं त ॿिए पासे वञण वारा आहियूं ई कोन या कुरान ते भॼंदासीं या हदीस ते भॼंदासीं या मदीने वारे मीर जे अहले बैत ते भॼंदासीं या सहाबा ते भॼंदासीं ॿियो को धगो असां वटि आहे ई कोन असां वटि को कन ते हथ रखी रावी पिया खेंदा अड़े रावी किथे आहे जे वण ते पिछू लुका खड़ा असां वारो रावी वण जे पोइतो डिॼल कोन्हे को असां वारो रावी आहे जेको हुसैन वांगुरु मैदान में बीठो आहे आले सुन्नत जो पंध बे पासे आहे ई कोन या कुरान या हदीस या मुझे करीम नबी जा सहाबा या करीम नबी जा अहले बैत बे पासे ते वेंदासीं ई कोन अक़ीदे जो दलील इन्हनि खां वठंदासीं बे पासे कोन वेंदासीं मुंहिंजे आका अली खे फर्ज़ंद घणा माशाअल्लाह कंहिं दोस्त खे त यादि न अल्हम्दुलिल्लाह अवां दादू में त माशाअल्लाह प्रोग्राम त तमामु घणा थींदा आहिनि हाणे बि मोहरम शरीफ़ में इलाही तव्हांजा प्रोग्राम मां ॾिसां पियो अलाह साईं तव्हां सभिनी दोस्तनि
जेका इहा कहिड़ी आहे आशिक़ रसूल स्काउट्स वारा माशाअल्लाह अल्लाह उन्हनि दोस्तनि खे वधाए अल्लाह अल्लाह उन्हनि जे पंहिंजो इन जज़्बे दीनी खे अञा वधीक बरकत ॾे अल्लाह उन खां वधीक पंहिंजे करीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत वारो कमु वठे हा शुक्र आहे जी हा साईं शुक्र आहे साईं अल्लाह ताला अमा ॾिसंदो आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे रब साईं तव्हांखे वधाईंदो उन्हनि हिननि सॼे महीने में हो दोस्त न ॿुधाईंदा साईं अरिड़हं फर्ज़ंद थिया 3 रवायतूं आहिनि हिकिड़ो 14 हिकिड़ा 15 हिकिड़ा 18 टिनी रवायतुनि में त मौला अली साईं जा फर्ज़ंद 14 15 18 जेकी बि आहिनि असीं चवंदा आहियूं त असांखे मौला अली जे सभिनी बचनि सां मोहबत आहे 18 त 18 ई असांजा आका 15 त 15 ई असांजा मौला 14 त 14 ई असांजा आका असीं कंहिंखां बि कंधु कढण वारा कोन आहियूं असीं मौला अली साईं जे सभिनी बचनि खे मञण वारा मौला अली जे सभिनी बचनि खे मञण वारा कई जो हिकिड़ो शेर आहे त आराक ब औलाद अली नेस्त गुलामी आराक ब औलाद अली नेस्त गुलामी गिबरस्त फली दस्त यहूदस्त हराम चई आराक ब औलाद अली नेस्त गुलामी जंहिं बि माण्हूअ खे औलाद अलीअ जे गुलामीअ जो तोक ॻिचीअ में पयल न आहे ॻिचीअ में मौला अली जे बच्चनि जे गुलामीअ जो तोक पयल न आहे उहो केरु आहे चई यहूदस्त उहो यहूदी आहे पली दस्त उहो पलीद आहे गिबरस्त बाहि जो पुजारी आहे मजूसी आहे हराम मस्त उहो हराम ज़ादो आहे औलाद अली छा ॾाढा चओ छा औलाद अली साईं कारी साहिब मूंखे घणा बचा पुटड़ा 3 पुटड़ा ठीकु आहे साईं तव्हांखे माना मिसाल सम्झाइण लाइ अर्ज़ु थो कयां साईं कारी साहिब खे 3 पुट अलाह सां हुन में बरकतूं ॾे सभिनी जे बचनि में अलाह बरकत अॼोकी महफ़िल जे सदके अलाह असां सभिनी जे बचनि खे सालिह कयो अलाह असां सभिनी जे बचड़नि खे इमाम हुसैन जे नक्शे क़दम ते हलाए 3 पुटड़ा कोई दोस्त साईं वटि अचे साईं गुलाम तुंहिंजा 2 पुट मूंखे वणंदा आहिनि हिकिड़ो न वणंदो आहे 2 पुट वणंदा आहिनि हिकिड़ो न वणंदो आहे साईं गुलाम अहमद शाबाश ॾींदुसि हा वाह चवंदुसि यार भलो माण्हू आहे 2 त वण ईंदा साईं गुलाम चवंदो मनऊस जे वणंदी त मुंहिंजा 3 पुट वणंदी नी 2 वणे जी 1 न वणे त छाजी तुंहिंजी मूंसां या मुंहिंजे बच्चनि सां मोहबत थी इहा आहे न माना जे मोहबत रखणी आहे त सभिनी सां रखणी आहे हिकिड़ा वणनि हिकिड़ा न वणनि ईअं न मौला अली जी मोहबत थी त मौला अली जे सभिनी पुटनि सां मोहबत रखो मौला अली जे सभिनी बच्चनि सां मोहबत रखो मौला अली जे बच्चे हसन सां बि मोहबत रख मौला अली जे बच्चे हुसैन सां बि मोहबत रख मौला अली जे बच्चे मोहसिन सां बि मोहबत रख मौला अली जे 3 पुटनि जो नालो मोहम्मद आहे 3 पुटनि जो नालो मोहम्मद आहे मोहम्मदुल औसत मोहम्मदुल असगर मोहम्मद सिर्फ़ उहो हज़रत मोहम्मद बिन अल हनीफा जेको मशहूर आहे उन खां पोइ मोहम्मदुल औसत करबला जे जंग जे महिल शुरू थी आहे न करबला जी त पहिरियों जेको करबला जो शहीद आहे उहो मौला अली जो शहज़ादो आहे हज़रत इमाम हसन साईं जो भाउ आहे हज़रत मोहम्मदुल औसत पहिरियों करबला जो शहीद हुआ ऐं करबला में मौला अली जा घणा साहिबज़ादा शहीद थिया 9 पुट मौला अली जा करबला में शहीद थिया नाला ॿुधायां सुभान अल्लाह 9 पुटड़ा मौला अली साईं जा मां सभिनी जा पुटनि जा नाला ॿुधायां सभिनी जा नाला ॿुधायां असीं अधड़ न आहियूं न सुभान अल्लाह अधड़ न आहियूं पूरा हिक पासे झुकियल न आहियूं फालिज जा मरीज़ न आहियूं असांजो ईमान फालिज ज़दा न आहे
असांजो ईमान जेको आहे न उहो सेहतमंद आहे छो त हसनैन करीमनि जी मोहबत जेका आहे न उहा ईमान खे ज़िंदगी ॾींदी आहे ज़िंदगी हा मुंहिंजे आका हुसैन जी करबला जी शहादत जेका आहे न उहा क़यामत ताईं ईमान वारनि जे ईमान खे ज़िंदगी ॾेई वई ॿियनि खे ज़िंदगियूं पाणीअ सां मिलंदियूं आहिनि पर इस्लाम खे ज़िंदगी हुसैन जो खून मुबारक ॾेई हुसैन जो खून मुबारक ॾेई वियो आहे मुंहिंजे आका हसन सां बि मोहबत मुंहिंजे आका हुसैन सां बि मोहबत मुंहिंजे आका मोहसिन सां बि मोहबत मुंहिंजे आका अली जे टिनि पुटनि मोहम्मद औसत मोहम्मद असगर उन्ही सां बि मोहबत घणा थिया छह घणी था वञनि उन खां पोइ मौला अली जे फर्ज़ंद अबू बकर सां बि असांजी मोहबत मौला अली जे फर्ज़ंद उमर सां बि असांजी मोहबत मौला अली जे फर्ज़ंद उस्मान सां बि असांजी मोहबत अच्छा वरी उस्मान नाले सां वरी मौला अली जी का अजीब मोहबत आहे मौला अली जे ॿिनि फर्ज़ंदनि जो नालो उस्मान आहे तव्हां दुनिया जी तारीख़ जो जेको बि किताब खोलियो भले आले सुन्नत जो न हुजे जिन बि मौला अली जे तारीख़ लिखी आहे उनखे खोलियो अव्हांखे मौला अली जे साहबज़ादनि में अबू बकर उमर उस्मान मिलंदो ऐं इहे करबला जा बि शहीद अथव टई फर्ज़ंद अबू बकर उमर उस्मान टई करबला जा शहीद अथव ऐं वरी कॾहिं ज़िंदगी रही त तफ़सील ॿुधाईंदोमांव ऐं इहो वरी इशारतन अर्ज़ु करे छॾियांव थो त सैयदना अब्बास जी शहादत खां पोइ सैयदना अब्बास जे शहादत खां पोइ जेको इमाम हुसैन जो अलमदार अथव न उहो उस्मान अथव उहो उस्मान अथव अलम गाज़ी अब्बास न उहे त शहीद थी विया उन्हनि खां पोइ मौला हुसैन जो हिकु सुपर सालार शहीद थींदो आहे त ॿिए खे झंडो ॾिनो वेंदो आहे ॿिए खे सुपर सालार मुक़ररु कयो वेंदो आहे मुंहिंजो आका अब्बास शहीद थियो उन्हनि खां पोइ मौला हुसैन अब्बास जो झंडो संदसि जे सके भाउ जेको माइट माना हिकिड़ी अम्मा मूं हज़रत अब्बास ऐं हज़रत उस्मान मौला हुसैन जे लश्कर जो मौला अब्बास खां बाद अलमदार मौला उस्मान इमाम हुसैन पंहिंजो अलम सैयदना अब्बास खां पोइ सैयदना उस्मान खे ॾिनो आहे ॿिनि पुटनि जो नालो उस्मान घणा थिया सत ठीकु हज़रत जाफ़र हज़रत तलहा हज़रत अब्दुल्ला हज़रत उबैदुल्ला हज़रत अब्बास ये मुंहिंजे मौला हुसैन जा मौला अली जा शहज़ादा मां अर्ज़ु कयमि अव्हांखे त मौला अलीअ जो घर सुन्नीअ जो घर आहे मौला अली जो घर सुन्नीअ जो घर आहे छो तव्हां चवंदव साईं एॾी वॾी दावा छो मुंहिंजा सोना इहा एॾी वॾी दावा इन्हीअ करे जो मौला अलीअ जे घर में अबू बकर मौला अलीअ जे घर में उमर मौला अलीअ जे घर में ॿिए पुट उस्मान जे नाले सां इहे नाला सुन्नीअ खां सवाइ ॿियो को पंहिंजे बचनि ते रखंदो ई कोन्हे ॿियो को रखंदो न रखंदो मौला अली अबू बकर उमर उस्मान बचनि ते नाला रखी क़यामत ताईं सुननि खे फरमायो सम्झायो त फिक्र न कजो मां अलीअ जो घर बि सुन्नी जो घर आहे जो मुंहिंजे घर जे अंदरि अबू बकर बिन अली बि आहे मुंहिंजे घर जे अंदरि उमर बिन अली बि आहे मुंहिंजे घर जे अंदरि उस्मान बिन अली बि आहे मूं शिकारपुर में कई तकरीर हिकिड़ो नौजवान वेठो ॿिए मकतबे फिक्र जो 72 शहीद किताब नवाब शाह जो छपियल करबला जा 72 शहीद नंढड़ो 40-50 रुपए में किताबड़ो मिली वेंदो आहे मिली वञो वठी रखी छॾियो आहे उन्हनि दोस्तनि जो लिखियल पर ख़ुदा हक़ चवराए छॾींदो आहे उन करबला जे सभिनी शहीदनि में अबू बकर उमर उस्मान मौला अली साईं जे साहज़ादनि जा बि नाला लिखिया आहिनि हज़रत इमाम हसन साईं जे फर्ज़ंदनि जा अबू बकर ऐं उस्मान बि नालो लिखियो अथनि सुभान अल्लाह मूं किताबड़ो पियो मूं ॾेखारियो प्रोग्राम पूरो थियो हिकिड़ो नौजवान हुयो मूंखे जे साईं इहो किताब मूंखे ॾींदव मां यार मूं वटि इहो आहे चइसि पोइ मां तव्हांखे सुभाणे मदरसे पुॼाए वेंदुमि मुंहिंजो खणंदा उहो मां हुनखे किताब ॾिनुमि उहो उनजो मामो ज़ाकिर हुयो सको मामो उन वटि वियो किताब खणी खीसे में विधे नंढो किताब खीसे में विझी चयसि मामा
मौलवी आयो शफीक ते सदर असां वटि सदर में तकीर करियो आहे त अबू बकर उमर उस्मान मौला अली जे फर्ज़ंदनि जा नाला आहिनि ऐं तकीर कई अथई त अबू बकर ऐं उस्मान इमाम हसन जा नाला आहिनि ऐं तकीर कई अथई शहीद करबला तवज्जो ॾेई मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधिजो इंशाअल्लाह इहे नाला ई तव्हांखे यादि रखंदो न ज़हन मां घणा ख़दशात ख़तम करे घणनि खे हिदायत ते आणींदो सैयदना अली असगर जो ज़िक्र ख़ैर शहादत जो सभु ॿुधाईंदा आहिनि न सभिनी को ॿुधंदा आहियो न भले अल्हम्दुलिल्लाह असांजूं अखियूं थदियूं असांजूं अखियूं थदियूं सभिनी खां ॿुधंदा कर मूंखे न ॿुधाइण ईंदा आहिनि सोना मां सुरीलो आहियां ई गुरू बेसुरो आहियां सफ़ा पर मां ॻाल्हि तव्हांखे अहिड़ी ॿुधायां थो जेका अव्हांजे कम जी हुजे ऐं मां अर्ज़ु कयां मौला हुसैन उन जे शोहदाए करबला जे मुहबत में अक़ीदत में रोइण इहो बि जाइज़ आहे पर रोइण तसन्नुअ वारो न कूड़ वारो न हरूबरू न टोपी लाए वो शुरू कर दो ओ भी अड़े छाए खुदा जो कहर पे दिल रोए दिल अल्लाह जो कसम जे दिल तुझी रुनी ऐं उन दिल तुझे अख खे रोवारियो हिकिड़ो ॻोड़ो बि तुझे निजात जे लाइ सुभान अल्लाह दिल रोई दिल हुसैन जी मोहब्बत में दिल खे रोआ मुझे करीम आका दाउन कूकुन करण रनिंग करे कूकू करे पार कढी रोइण वारे ते मुझे मऊ लानत मोकिली आहे अखियूं वहन हुजूर जो साहबजादो गुज़ारियो मऊ जे अखियुनि मुबारकनि मां पाणी पवे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत जी जिब्रील ख़बर ॾिनी मुझे करीम आका जे अखियुनि मुबारकनि मां पाणी पवे साह वटि अर्ज़ु कयो सोना पाण अवां बि रो था अवां जे अखियुनि मां बि पाणी वहे थो पाण पर मुंहिंजूं अखियूं नथियूं रोइनि मुंहिंजी दिलि रोए थी जे ऐं इहा जेका दिलि जो रोइण वारियूं अखियूं जेके आहिनि पाण फरमाए थी अल्लाह जी रहमत सुभान अल्लाह या अल्लाह जी दिलि रोए दिल खे रोआ मां इन करे अर्ज़ु कयां त सोणे हुसैन सां मोहबत दिलि वारी रखो कपिड़नि वारी मोहबत न रख दिल जे दुनिया जी तब्दीली वारी मोहब्बत रख सैयदना अली असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जेको शहादत बयान करे उनखे चयो सोना उन जी शहादत हक़ पर हिकिड़ी महिरबानी कर सैयदना अली असगर जो नालो मुबारक ॿुधाए असुल नालो जी बाबा साईं न सोना वॾो कम वारो नालो आहे इन्हनि खे ॿुधाईंदे न त हिन जा कन घणा थी वेंदा न मुंहिंजा सोना ॾाढो भलारो नालो आहे ॾाढो भलारो नालो किताब बि ॿुधाए थो छॾियां कश्फुल गुम्मा फी मारिफतल अइम्मा अलामा अरबली शिया आलिमा उन लिखियो आहे ऐं ॿियो आम बाज़ार में मिलंदड़ किताब 14 सितारे आम मिलंदड़ किताब उन बि लिखियो आहे त अली असगर जो असुल नालो ॿुधायां दिलि सां ॿुधिजो दिलि सां हुननि यारनि जे किताबनि लिखियो अथऊं त सैयदना अली असगर जो असली नालो अबू बकर आहे छा नालो आहे अबू बकर हाणे सैयदना अली असगर जो असुल नालो अबू बकर आहे मालूम थियो त मौला हुसैन जो घर बि सुन्नीअ जो घर आहे मौला हसन जो घर बि सुन्नी जो घर आहे मौला अली जो घर बि सुन्नी जो घर आहे मौला अली साईं बिचड़नि ते इहे नाला रखिया मौला हुसैन साईं बि रखिया मौला हसन साईं बि रखिया सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जे हिकिड़े फर्ज़ंद जो नालो उमर आहे सैयदना इमाम मूसा काज़िम जे हिकिड़े फर्ज़ंद जो नालो उमर आहे मां ॿुधायां पोइ छोकिरो खणी वियो मामे खे चयो मामा मौली शफ़ीक आयो तकीर कई अथई हे नाला आहिनि चयो हा आहिनि नाला चयो पोइ मामा पोइ कीअं अली साईं नाला रखिया चई नालनि रखण सां छा थींदो आहे नालनि रखण सां छा थींदो आहे चयो अबाजी नालनि रखण सां कुझु न थींदो आहे त पोइ भला तव्हां छो नथा रखो मामे खे तूं छो नथो रखी पंहिंजे पुटनि ते असांखे छो था झलियो नालनि रखण खां चई तोखे हिन मुले जी तकरीर हाणे ई दिमाग़ ख़राब करे छॾी जा हुन चयसि न मूंखे मुले जी तकरीर दिमाग़ ख़राब न कयो आहे मां तोखां हुन चयो मां तोखां पुछण आयो आहियां त नाला आहिनि तुंहिंजो आहे मां चयोमांइ छो नथा रखो चए थो नाला रखण सां कुझु न थींदो आहे कुझु न थींदो आहे त पोइ तव्हां बि रखो न तव्हां छो नथा रखो तव्हां हसनैन करीमनि खां वधीक आहियो छा तव्हां मौला अली खां वधीक आहियो छा
तो शुरू थियो त फिदक खाई विया, हे खाई विया, ओ खाई विया, ओ चई कुछ भी खाई विया, पर पोइ बि त अलीअ नालो अबू बकर उमर रखियो न। जे फिदक खाई विया त पोइ बि हसन नालो अबू बकर ऐं उस्मान रखियो न। जेकॾहिं फिदक खाई विया त पोइ बि उस्मान मौला हुसैन पंहिंजे पुट जो नालो अबू बकर रखियो न। माना मालूम थियो त हुननि कुझु बि न खाधो हो। जेकॾहिं तोखे गैरत अचे थी त हू तोखां किरोड़ दर्जा वधीक गैरत चए मामा हाणे अस्सलामु अलैकुम, मां वञां थो उन्हनि वटि जेके मौला अली जे पुटनि जा नाला पंहिंजे पुटनि ते नाला रखनि था। हाणे मुंहिंजो कोई ताल्लुक कोन्हे को, मां उन्हनि वटि वेंदुमि, उहे सचा आहिनि जेके अबू बकर उमर उस्मान मौला अलीअ जे तरीक़े जे मुताबिक़ हली पंहिंजे बच्चनि ते जेके नाला रखनि था। मुंहिंजा सोना हाणे हदीस पाक में जेका अर्ज़ पई कया मुंहिंजे आका हुसैन फरमायो, पाण फरमायूं त ॻाल्हि यादि अथव, सुभान अल्लाह, जज़ाकुमुल्लाह, लिकुल्लि शैइन असास, हर शइ जो बुनियाद हूंदो आहे। पाण फरमायो त इस्लाम जो बि बुनियाद आहे, इस्लाम जो बि बुनियाद आहे। ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि असांखे त ही फंडामेंटलिस्ट आहिनि, बुनियाद परस्त आहिनि, बुनियाद परस्त आहिनि। असीं तरक़ी पसंद आहियूं, हे बुनियाद परस्त आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असीं बुनियाद परस्त आहियूं। असांखे पंहिंजे बुनियाद परस्त हुजण ते फ़ख्रु आहे, असांखे पंहिंजे बुनियाद परस्त हुजण ते फ़ख्रु आहे। बुनियाद परस्त उहो आहे जेको अल्लाह रसूल जे हुकुम ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो। सुभान अल्लाह। ही चवंदा असां तरक़ी पसंद, तरक़ी पसंद माना गधो घोड़ो कुत्तो सभु इलाज, असीं उन्हनि मां कोन्हे। असीं गधा खे गधा, घोड़े खे घोड़ो, कुत्ते खे कुत्तो, गऊं खे गऊं, मेह खे मेह सम्झंदा। असीं माउ खे माउ, भेण खे भेण, ज़ाल खे ज़ाल सम्झंदा। असीं बेबुनियादा न आहियूं, असीं बुनियाद परस्त आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजे बुनियाद परस्त हुजण ते फ़ख्रु आहे। पाण फरमायूं इमाम साहब फरमायूं वलिल इस्लाम असास, फरमाए त इस्लाम जो बि बुनियाद आहे, इस्लाम जो बि बुनियाद आहे। अर्ज़ सुना इस्लाम जो बुनियाद छा आहे? पाण फरमायूं इस्लाम जो बुनियाद ॿिनि शयुनि ते आहे। घणनि शयुनि ते? ॿिनि शयुनि ते। ही अवां मस्जिद शरीफ़ ठाही, इन्हीअ जो या कोई घर ठाहे, काई जॻह ठाहींदा आहियूं त उन्हीअ जे हिकिड़े पासे जे बुनियाद खे मज़बूत कंदा आहियूं ऐं ॿिए खे छॾे ॾींदा आहियूं। चवंदा आहियूं बसि हिकिड़ो पासो मज़बूत कयूंसि था, ॿिए जो ख़ैरु आहे। साईं ईअं न थींदो न, ईअं थींदो त इमारत किरी पवंदी। पर जे इमारत ठाहिणी आहे त चइनी पासनि जे बुनियाद खे मज़बूत करणो पवंदो, चइनी पासनि जे बुनियाद खे मज़बूत करणो पवंदो, पोइ इमारत सही बीहंदी। मुंहिंजा सोना, मुंहिंजे इमाम फरमायो त इस्लाम जो बुनियाद ॿिनि शयुनि ते आहे। जिन खे पंहिंजो ईमान इस्लाम दीन मज़बूत करणो आहे, उनखे इन्हनि ॿिन्ही शयुनि सां मज़बूत ताल्लुक रखणो पवंदो। जेकॾहिं हिक सां ढिलो रखंदो तॾहिं उन जो ईमान मज़बूत न थींदो। पाण अर्ज़ कयो सोना इस्लाम जो बुनियाद छा आहे? पाण फरमायूं त हुब असहाब नबीकुम व हुब अहले बैत नबीकुम। सुभान अल्लाह। मुंहिंजे आका हुसैन फरमायो त इस्लाम जो बुनियाद ॿिनि शयुनि ते आहे। सोना कहिड़ियुनि शयुनि ते? पाण फरमायो त अव्हां जे दिलि जे अंदरि पंहिंजे नबी जे सहाबा जी बि मोहबत हुजे ऐं पंहिंजे नबीअ जे अहले बैत जी बि। सुभान अल्लाह। ॿिन्ही जी मोहबत हुजे, इहो इस्लाम जो बुनियाद आहे। ऐं जे अव्हां जाइज़ो वठंदव न त इहो अव्हां खे अहले सुन्नत खां सवाइ ॿिए हंधि न मिलंदो। हिकिड़ा साहबा कंदा था वठनि, हिकिड़ा अहल बैत कंदा वठनि था, पर असीं उहे आहियूं जिन जे अख, हिकिड़ी अख जो नूर सहाबा, हिकु अख जो नूर अहले बैत। हा, ऐं असीं काणा बि कोन्हे, ईमान जा काणा बि कोन्हे। ईमान जो मुनव्वर आहे, हिकिड़े में सहाबा जी मोहबत वारो नूर, हिकिड़े में अहले बैत जी मोहबत वारो नूर। ऐं अल्लाह इहा मोहबत असांखे नसीब करे, ऐं जंहिंखे मुंहिंजो रब जंहिंजे मथां महिरबानी करे आज बैत जी मोहबत नसीब थो करे पियो। सहाबा जो मौज़ू आहे, वरी सहाबा ते इंशाअल्लाह थोरो ॻाल्हियूं ॿुधाईंदोमांव। सुभान अल्लाह। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि साईं असां
सहाबा अहल बैत जो ज़िक्र गॾु कंदा आहियूं भली ॻाल्हि आहे छो इहो जेको जेको किन माण्हुनि जो नज़र आहे इहो न हुजणु खपे के चवंदा आहिनि साईं असां सहाबा अहल बैत जो ज़िक्र इन करे कंदा आहियूं त माण्हू असांखे राफ़िज़ी न चवनि या ख़ारिजी न चवनि छड़ो सहाबा जो ज़िक्र कंदासीं त ख़ारिजी चवंदा छड़ो अहल बैत जो ज़िक्र कंदासीं राफ़िज़ी चवंदा असां ॿिन्ही जो गॾे ज़िक्र कंदा आहियूं पोइ मुंहिंजा सोना तोखे माण्हुनि ॾिनो छा आहे जो तूं माण्हुनि ते थो हले तूं डट के शीर थी सुन्नी आहे उन अक़ीदे ते बि जॾहिं मुंहिंजे करीम नबी जे बचन जो ज़िक्र अचे त तोखां वधीक को अहल बैत जो ज़िक्र करण वारो हुजे जॾहिं मुंहिंजे महबूब जे सहाबा जो ज़िक्र अचे त तोखां वधीक को मुंहिंजे करीम नबी जे सहाबा जो ज़िक्र करण वारो हुजे बस आखिरी हदीस पाक अर्ज़ किया तफसीर रूहुल बयान वाली इन्हीं आयत करीमा कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा इन्हीं आयत करीमा जी तफसीर में लिखिया त जेको इन अहल बैत जी मोहब्बत सीने में रखे थो उनखे इनाम कहिड़ो मिले थो फरमाए तो मम मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात शहीदा मम मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात शहीदा जेको करीम आका जे आल जे मोहब्बत में मरंदो उन्हीं जो मौत शहादत जो मौत आहे उनखे अल्लाह शहादत जो मौत नसीब कंदो शहादत जो मौत नसीब थिए मोहब्बत अहल बैत जे करे क़यामत जे ॾींहुं मौला हुसैन जे पोइतों असांजो हिसाब थिए उन जी जमायत में गॾु बीठा हुजऊं बाक़ी असांखे छा करणु इन खां वधीक ॿियो असांजो कहिड़ो भाग हुजणु खपे अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ु करणु अवां बि ॿुधनि पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल व मक़बूल फरमाए व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन आमीन या रब्बल आलमीन बिस्मिल्लाह